अच्छा मोहसिन साहब, पाण हमेशह ॾिसंदा आया आहियूं पुठी रवायत इहा रही आहे त जॾहिं बि महांगाई थींदी आहे त पोइ पेट्रोल प्राइसिस में त कमी ईंदी आहे, बाक़ी खुर्दनोश जूं जेके बि ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि, वाइपे जूं जेके ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जी रक़म में का ख़ासि घटिताई कोन ईंदी आहे। अवी छा सम्झो था ईंदड़ 3 महीननि में जीअं तव्हां चयो त पेट्रोल जी प्राइसिस में कमी ईंदी, छा सम्झो था त ॿियनि शयुनि में बि लाथ थींदी, कमी ईंदी? तो पेट्रोल जो जेको डायरेक्ट इम्पैक्ट आहे सभिनी खां पहिरियों ट्रांसपोर्ट ते थियो। बिल्कुलु। ट्रांसपोर्ट जी जेको बि वापे जूं शयूं आहिनि सभु ट्रांसपोर्ट थियनि थियूं, त जॾहिं ट्रांसपोर्ट में घटिताई ईंदी त वापे जी शयुनि जी कॉस्ट, इनपुट कॉस्ट में कमी ईंदी आहे ऐं पोइ वरी आउटपुट कॉस्ट में कमी थियणु घुरिजे। पर बदकिस्मती सां पाकिस्तान में थींदो छा आहे, हीउ जेको वापारी तबिको आहे ही मुंहिंजी नज़र में सभिनी खां जेको इकोनॉमिक मैनेज आहे हिन मुल्क में, इहो वापारी तबिको आहे। ख़ासि तौर ते विचों तबिको, विचों वापारी तबिको, इहे जेका हिन जी प्रॉफिट मैक्सिमाइज़ेशन आहे, इहा जेका हिन जी हिर्स ऐं लालच आहे, हिन मुल्क खे अधु तबाह मुल्क जी इकोनॉमी खे इन्हनि कयो आहे। न ई टैक्स था ॾियनि, प्रॉफिट अचे थो त वधाइनि था, माण्हुनि ताईं हेठि ट्रांसफर कोन था कनि। बाबा तव्हां शइ हिकिड़ी जेका पहिरीं होलसेल ते 10 रुपए वठंदा हो, कंहिं बि सबब जे करे जेकॾहिं उहा 9 रुपया थी वई आहे त तव्हां उहा माण्हुनि खे ट्रांसलेट था कयो। बिल्कुलु। असां जॾहिं मार्केट में वठणु वञूं असांखे मिलणु घुरिजे, उहे कोन था ॾियनि, उहो प्रॉफिट सॼो खणनि था ऐं पोइ वरी उन प्रॉफिट में जेकॾहिं खणी चलो इहा सम्झ में अची वई, चलो तव्हां प्रॉफिट वठी छॾियो, बाबा तव्हां टैक्स ॾियो कान में टैक्स ई ॾियनि कोन था। हिन भेरे जेको हुकूमत नई स्कीम लॉन्च कई आहे नंढनि वापारियुनि लाइ, उन्हनि में उनखे चयो बाबा तव्हां टैक्स ॾींदव त घटि में घटि 25,000 रुपया हर माण्हू खे ॾियणा पवंदा, ऐं दुकानदार ॿिया सभु शयूं, ऐं पंहिंजो 1% ऑफ सेल्स टैक्स तव्हां असांखे ॾींदव। पर हिन दफ़े जेका कैलकुलेशन कई वई आहे उहे 250 अरब रुपया हिन मां मिलंदा इन टैक्स मां। हिन जो मक़सदु आहे अञा बि न हुकूमत संजीदा आहे वापारियुनि खे पकड़ण में, इन टैक्स नेट में आणण में, न ई वापारी मूंखे संजीदा लॻनि था। त इहो हिकिड़ो अञा हिकिड़ो वॾो मसइलो आहे। ई वापारी तबिको जेको आहे इहो पाकिस्तान में अञा ताईं मसइलो लॻो पियो आहे। इहे पाकिस्तान में तव्हां ख़बर आहे 3 खां 4 हज़ार अरब जी टैक्स चोरी थी, 3 खां 4 हज़ार अरब। जेकर तव्हां अंदाज़ो लॻायो 3 खां 4 हज़ार अरब असांखे मिली वञनि ऐं उहो कहिड़े तरीक़े सां हुकूमत वटि अचनि, हुकूमत अवाम ते ख़र्च करे, त काफ़ी शयुनि में बहितरी अची सघे थी, माण्हुनि जी इनकम वधी सघे थी, टैक्सिस में घटाई थी सघे थी, माण्हू खे बहितर लिविंग जी तरफ़ वञंदा। हींअर त माण्हू वीचारा ब्रेड एंड बटर में पूरा आहिनि।